नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। ठुल्ह खां रखियो बुलेती एयरपोर्ट। ठुल्ह तेल कांदड़ अटो आसमान सां ॻाल्हियूं करण लॻो। पोरियत हारियुनि जो साह मुठ में अची वियो। तफ़सीली ख़बर मूजिबि अटे जा रेट हर ॾींहं ते वधण शुरू थी विया आहिनि। ग़रीब बेपोश माण्हू परेशानी जे आलम में तमामु इंतिहाई महांगत माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल जा सभु रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। सॼो ॾींहुं रेढ़ी हलाईंदड़ ऐं कमाईंदड़ मज़दूर पोरियत अटे जी पुराई करे नथो सघे। सरकार जे तरफ़ां अघनि ते को बि कंट्रोल वग़ैरह या पुछा गाछा जो को बि सिलसिलो न थी सघियो आहे। हर आए ॾींहं ते ॾिहाड़ी कमाईंदड़ हारी ऐं पोरियत वधीक मुतासिर ऐं हालनि खां बेहाल थी रहिया आहिनि। हिननि सिटनि लिखण ताईं अघनि ऐं हथरातू महांगत ते को बि असर न पइजी सघियो आहे। एसी ठुल्ह मुख्तियार कारठुल्ह ऐं डीसी चिकबाबाद जे तरफ़ां हथरातू अघनि ऐं तूफ़ानी महांगत ते को बि शेड्यूल या फार्मूलो ऐं अमल में ॾिसण में नथो अचे। हर को ख़तरनाक परेशानी जे आलम में मुब्तला आहे। बार बार एला अमलदारनि खे याद दहानी ऐं तवज्जो तलब लाइ पुकारे ऐं सॾे रहिया आहियूं ऐं बार बार सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट ऑफ सिंध खे इल्तिजा ऐं अपील करे रहिया आहियूं त खुदारा अटे ऐं ॿियनि खाधे पीते जी शयुनि जो हथरातू अघ ते कंट्रोल कराए हारी पोरियत जी परेशानी ऐं बेचैनी ख़तम करे साण इंसाफ़ कयो वञे।